सिंध हुकूमत आबाद करण लाइ 55 अरब रुपयनि खां वधीक जे पैकेज जो ऐलान करे छॾियो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत कणक जे अघु बाबति सिंध हुकूमत जो मौक़िफ़ ॿुधो, जंहिं ते थोराइता आहियूं। कराची में सीनियर सूबाई वज़ीर शर्जिल मेमण ऐं ज़राअत वारे वज़ीर मोहम्मद बख्श महर सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह आबाद करण लाइ 55 अरब रुपयनि खां वधीक जे पैकेज जो ऐलान कयो। सैयद मुराद अली शाह जो चवणु हो त बिलावल भुट्टो ज़ैरदारी चयो हो त आबादकारनि खां कणक जी ख़रीदारी ज़रूरी आहे। असां 42 लख टन कणक पैदा कंदासीं। हिन वक़्तु 12 लख 65,000 टन कणक जो स्टॉक मौजूदु आहे। IMF कणक जी इमदादी क़ीमत 3500 रुपया मुक़ररु करण जो चयो आहे। सैयद मुराद अली शाह चयो त कणक जो घटि में घटि इमदादी अघु 4,000 रुपया फी मण हुजणु घुरिजे। असां चाहियूं था त हारियुनि खे ॿियूं मराहतूं ॾियूं त जीअं नुक़सान न थिए। 25 एकड़ खां घटि ज़मीन वारी आबादकार खे हिकु बोरी DAP मुफ़्त ॾींदासीं। 1,75,000 आबादकारनि खे हारी कार्ड ॾेई चुका आहियूं। वॾे वज़ीर चयो त सिंध में औरतुनि खे मुफ़्त इलेक्ट्रिक स्कूटीज़ फराहम कयूं वेंदियूं। हारियुनि खे रिलीफ बाबति बिलावल भुट्टो वफ़ाक़ खां कुझु मुतालबा कया। हारियुनि खे रिलीफ ॾियण जे हवाले सां बिलावल भुट्टो कोशिशूं कयूं आहिनि। मुल्क खे कणक जे बहिरान खां बचाइण लाइ कोशिश कई वई। सैयद मुराद अली शाह चयो त वफ़ाक़ सिंध हुकूमत खां तजवीज़ घुरी हुई जीअं कणक जी पैदावार वधाए सघिजे। फूड सिक्योरिटी बाबति मुश्किलातूं न हुजण उन हवाले सां क़दम खणण जो फ़ैसिलो कयो वियो। पैदावार वधाइण लाइ बर वक़्तु खाद ऐं ॿियूं ज़रूरतूं पूरियूं करणु ज़रूरी आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु हो त असां गुज़िरियल साल कणक बचाई हुई जेका कम आई। ॿी सूरत में कणक दरामद करणी पवे हा। सिंध में 8 खां 12 लख टन जे लॻभॻि कणक जी पैदावार बाबति फ़ैसिलो थियो। सैयद मुराद अली शाह वधीक चयो त वफ़ाक़ सूबनि खे एतमाद में वठण खां पोइ IMF सां ॻाल्हियूं शुरू कयूं हुयूं। हारियुनि खे कार्ड न मिलण सबबि पैदावार घटि थी। वफ़ाक़ खां ज़रे इनकम टैक्स ते बि ॻाल्हियूं कयूं आहिनि।